2022 दौरान ॾोहारी सरगर्म रहा जॾहिं त पुलिस पिण ॾोहारियुनि खिलाफ़ वॾियूं कार्रवाइयूं कयूं। हैदराबाद पुलिस जे जारी कयल सालियानी रिपोर्ट मूजिब पुलिस ॾोहारियुनि खिलाफ़ सख्त कार्रवाइयूं कंदे 95 वॾियुनि ॾोहारियुनि गैंग्स जो ख़ात्मो आंदो। 93 पुलिस मुक़ाबला थिया, जिन जे नतीजे में 18 ॾोहारी पुलिस मुक़ाबलनि में मारिजी विया, जॾहिं त 94 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। 682 स्ट्रेट क्रिमिनल्स के गिरफ़्तार कयो वियो। 71 रेज़न ऐं फोरुनि खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त 39 ॼणा मोबाइल फोन फुर कंदड़ गिरफ़्तार थिया। 4098 मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस ॾोहारियुनि खे पिण गिरफ़्तार कयो वियो। ॾिसो, मां तव्हांखे मेजर जेके असांजे इनकाउंटर्स थिया आहिनि, जेके मुक़ाबला थिया आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। 18 जेको मुख़्तलिफ़ नोटोरियस डकैत हुया, उहे असांजा मारिजी विया हिन साल जे दौरान, ऐं तक़रीबन 91 जेके माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। गॾोगॾु 3 असांजा पुलिस जेके कॉन्स्टेबल्स हुया उहे बि ज़ख़्मी थिया इनकाउंटर्स में। पर इहो आहे त हिकिड़ो वेव आई आहे क्राइम जी, जेका तव्हां अमूमन ॾिसी हुन कराची में बि तव्हांखे विटनेस थींदियूं आहिनि, डकैती मर्डर जा या ॿिया हीनियस क्राइम्स में इज़ाफ़ो थिया। इन करे हैदराबाद सेकेंड लार्जेस्ट सिटी हुजण जे हिसाब सां ऐं वॾो डिस्ट्रिक्ट हुजण जे हिसाब सां पर्टिकुलरली इंटरनल माइग्रेशन जेका थी आहे माण्हुनि जी, मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आया आहिनि, उन्हनि जे करे। जॾहिं त SSP हैदराबाद अमजद शेख जे गुज़िरियल 6 महीननि वारे दौर में कुछ अहम वॾा वाक़िया पिण पेश आया, जिन में बिलाल काका जे क़त्ल वारो वाक़ियो, हाईवे ते बैंक वैन खां 15 करोड़ फुर कंदड़ जवाबदारनि जो मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजण बाद रक़म बरामद कई वई, मासूम निंगरी ज़ाले कुरैशी जे क़त्ल में मुलविस जवाबदार उसामा कुरैशी जे मुबैना पुलिस मुक़ाबलनि में मारिजण वारे वाक़िए समेत ॿियूं वॾियूं कार्रवाइयूं पिण कयूं वयूं। आवाम खे मां ज़रूरु इहो चवंदुसि त पुलिस खे पंहिंजो दोस्त सम्झो, पुलिस खे पंहिंजो हेल्पर सम्झो। असां तव्हांजी चौकीदारीअ लाइ, तव्हांजी ख़िदमत लाइ सैलरी वठी रहिया आहियूं, त महिरबानी करे जेके तव्हांखे इंफॉर्मेशन आहे क्रिमिनल्स जे मुताबिक़, तव्हांखे इंफॉर्मेशन आहे त काथे ड्रग्स जा कमु थो थिए, को सप्लाई थो करे, को माण्हू ॿियो को मशकूक एक्टिविटीज़ में आहे, त महिरबानी करे पुलिस खे ज़रूरु आगाह कनि। SSP हैदराबाद अमजद हुसैन शेख जो चवणु आहे त 2023 दौरान बि पुलिस ॾोहारियुनि खिलाफ़ सख़्त कार्रवाइयूं कंदी ऐं हैदराबाद में ॾोहनि समेत मंशात जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो।